मूंखे अॼु 7 साल गुज़री चुका है ऐं मां अॼु ताईं हिकु नामहरम सां ॻाल्हाईंदो पियो अचां। शायदि मां ॾिसां थो त हाणे उनजी मुंहिंजी नज़र में का बि अहमियत न रही आहे ऐं न ई वरी हाणे उहो पुराणो प्यारु रहियो आहे। मां हुन सां बेहद मोहबत करियां थो ऐं शायदि इन ई करे उहो पंहिंजी मर्ज़ी कंदी रहे थी। जॾहिं संदसि दिलि चाहे थो उहो मूंखे ब्लॉक करे छॾींदी आहे ऐं जॾहिं दिलि चाहे त ॿीहर अनब्लॉक करे छॾींदी आहे। जॾहिं संदसि दिलि थिए थी तॾहिं ॻाल्हाईंदी आहे, न त उहो मूंखे ब्लॉक करे छॾींदी आहे। ऐं मां हाणे बिल्कुलु नॉर्मल इंसान बणिजणु चाहियां थो। पोइ चवंदा आहिनि न, दुनिया में कंहिं बि शइ जी आदत न विझो, छो त आदत मोहबत खां बि वधीक ख़तरनाक हूंदी आहे। ऐं शायदि इन ई करे मूंखे अॼु हुनजी आदत लॻी वई आहे। सभ खां वॾी ॻाल्हि त असां ॿिन्ही जी शादी बि नथी थी सघे। उहो मूंसां चाहे केतिरियूं बि ख़राबु ॻाल्हियूं करे, चाहे केतिरो बि मुंहिंजो दिलि दुखाए, मूंखे को फ़र्क़ु नथो पए, छो त मां संदसि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदो आहियां। मूंखे हुन सां बेपनाह मोहबत आहे, पर मूं लाइ हुनखे छॾणु तमामु ॾुखियो थी पवे थो। या ॿिए लफ़्ज़नि में सम्झो त मुंहिंजी दिलि मां हुन लाइ उनजो अहसासु कॾहिं बि ख़तमु नथो थिए। हाणे दिलि चाहे थी त इहे सभु ख़तमु थी वियो, छो त मूंखे दिलि में तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे, ख़ासि करे जॾहिं हू मूंखे नज़रअंदाज़ करे थी, मुंहिंजी ॻाल्हि नथी मञे, मूंखे ब्लॉक करे थी या मूंखे कुझु बि ग़लति चए थी ऐं मां ख़ामोशी सां सभु कुझु ॿुधंदो रहंदो आहियां, त मूंखे अंदर में तमामु घणी अज़ियत थींदी आहे। मूंखे तमामु ॾुखियो लॻंदो आहे ऐं शायदि इन ई करे मां ज़हनी दबाव में रहंदो आहियां, परेशान रहंदो आहियां ऐं मुंहिंजी हालत अजीब बणिजी वई आहे। मुंहिंजो उथणु वेहणु, जाॻणु सुम्हणु, खाइणु पीअणु सभु मुतासिर थी वियो आहे। हर वक़्तु दिलि में ख़ौफ़ रहंदो आहे त मतां इहो न करे, मतां इहो न थी वञे। ऐं हाणे मूंखे सभ खां ख़राबु आदत लॻी वई आहे, मां हुन ते शक करणु लॻी वियो आहियां ऐं शक करण वारो वहम सॼी दुनिया जो सभ खां वॾो वहम आहे।